शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के भलीकार। आज रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदासीं। अकबर खान वाक़ई ठाव करे ऐं चाकर खान सां खीरखंड थी वेंदो या धोखो कंदो अचण वारे एपिसोडनि में। बिल्कुलु दोस्तों, अकबर खान फ़िलहाल हथड़ो फेरे चाकर खान खां कोमल खे हितां वठी वेंदो। पोइ असली रंग ॾेखारींदो चाकर खान खे ऐं चाकर खान खे चवंदो मुंहिंजी इज़त रख, कोमल मुंहिंजे हवाले कर, मुंहिंजो तोसां को जहिड़ो कोन्हे, तोसां ठाव आहे मुंहिंजो। मां चयो कोमल खे हितां वठी वञा ऐं पोइ तूं उते अची पंहिंजी इज़त सां निकाह करे चोकर के कोमल खे तूं वठी वञिजांइ, जीअं मुंहिंजी बि इज़त को समाज में बचे। हिते अगरि तूं विहायूं वेठो आहे त मुंहिंजी इज़त जो फालूदो थिए थो। ऐं चाकर खान बि राज़ी थी वेंदो, चवंदो वाक़ई अॻे हुनजी घरवारी मारिजी वई आहे, जहिड़ो त नाहे करिणो, ऐं कोमल खे इजाज़त ॾींदो। ऐं पोइ अहिड़े हिसाब सां असली रंग बाद में अकबर खान चाकर खान खे ॾेखारींदो ऐं चाकर खान खे ॾींहं जा तारा ॾेखारींदो। पोइ ख़बर पवंदी हिन खे। दोस्तों, वीडियो भुॻो पंहिंजे पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।